अस्सलाम वालेकुम यूट्यूब चैनल ते तव्हांखे ख़ुशि आमदीद दोस्तो। अॼु सिंधी जा सुवाल खणी आया आहियूं। सिंधी लेक्चर पहिरियों मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहिनि। नंबर पहिरियों, सानेट कहिड़ी ॿोली जो लफ़्ज़ु आहे? अलिफ सिंधी, बे अरबी या जीम इटालियन? तंहिंजो सही जवाबु आहे जीम इटालियन ॿोली जो लफ़्ज़ु आहे सानेट। नंबर ॿियों, शाह साईं जे रिसाले जो अरबी में कंहिं तर्जुमो कयो? अलिफ अमर जलील, बे अब्दुर्रहीम सुमरो, जीम अलाना? इन जो सही जवाबु आहे बे अब्दुर्रहीम सुमरो। नंबर टियों, 34 दर किताब जो लेखक केरु आहे? अलिफ नसीम खरल, बे मक़सूद गुल, टियों अदल गुल? इन जो सही जवाबु आहे अलिफ नसीम खरल 34 दर किताब जो लेखक आहे। नंबर चौथों सुवाल आहे, सिंधी ॿोली जो इम्तिहान कंहिंजे दौर में लाज़मी थियो? कमिश्नर केरु हुयो? चार्लिस, बे जॉनसन या टे बार्टर फिरियर? तो उनीवाल सिंध जो कमिश्नर बार्टर फिरियल हुयो। सिंधी ॿोली जो इम्तिहान इन जे दौर में लाज़मी थियो। नंबर पंजों, चनेसर जो दारुल ख़िलाफ़ा कहिड़ो शहर हो? अलिफ ठठो, बे मुल्तान, जीम देवलकोट? तो इन जो सही जवाबु आहे जीम देवलकोट चनेसर जो दारुल ख़िलाफ़ो। नंबर छहों, सिंधी दफ़्तरी ॿोली कंहिंजे दौर में थी? अलिफ फिरेयर, बे जॉर्ज क्लर्क या जीम चार्लिस? त इन जो सही जवाबु आहे दफ़्तरी ॿोली सिंधी जॉर्ज क्लर्क जे दौर में थी। नंबर 7 क्वेश्चन आहे, सामी जे कलाम खे छा चइबो आहे? त इन जो सही जवाबु आहे सलूक। मुग़लनि सिंध कॾहिं फ़तह कई? 1600 ईस्वी, 1591 या 1800 ईस्वी? इन जो सही जवाबु आहे 1591 में मुग़लनि सिंध फ़तह कई। नंबर 9, शाह साईं जी शाइरी जो वधीक इस्तेमालु थींदड़ लफ़्ज़ु कहिड़ो आहे? अलिफ लालण, बे म या जीम कांगल? जो आहे जवाबु बे म जी माना आहे न। नंबर 10 ऐं आख़िरी क्वेश्चन आहे, सिंधु जी माना छा आहे? नंढो, वॾो या को बि न? सिंधु जी माना आहे बे तमामु वॾो दरिया। सिंधु मतिलबु तमामु वॾो दरिया। इहे क्वेश्चन आहिनि, उमेद तव्हांखे पसंदि आया हूंदा। इंशाल्लाह वरी ॿिया बि सिंधी सीरीज़ जा रखंदासीं। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो।